दुनिया जा सब खां तेज़ ऐं हैरत अंगेज़ माण्हू। दोस्तो, ही इंडिया जो स्टैम्प मास्टर आहे। हिन जी ठपे हणण जी स्पीड खे ॾिसी करे चङनि भलनि जा वात पटिजी वेंदा आहिनि। हीउ हमरा कुझु ई मिंटनि में सैकड़ों पेपरनि ते स्टैम्प करे सघे थो। सबूत तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हू केतिरो तकिड़ो स्टैंपिंग करे रहियो आहे। दोस्तो, ही हमरा इंसानी जिस्म जी बहितरीन बनावट ऐं उन जी ताक़त खे ॾेखारे रहियो आहे त कंध जी मामूली हॾीअ ते हो तक़रीबन 30 सिरां खणी रहियो आहे, जेको हिन माण्हूअ जो तक़रीबन रोज़ जो कमु आहे। ऐं जहिड़ी तरह हिन सिधाईअ में इहे सिरूं रखियूं आहिनि, इहा बि वॾी ॻाल्हि आहे। वरी ही हमरा ॾिसो, ही बि घटना आहे। ही हमरा पुठीअ ते तक़रीबन 50 खनि सिरूं खणंदो आहे ऐं वॾे आराम सां उनखे पंहिंजी जॻह ते पहुचाईंदो आहे। दोस्तो, 4-5 माण्हू गॾिजी जेतिरियूं सिरूं खणंदा आहिनि, हे हमरा पंहिंजे हुनर ऐं क़ाबिलियत जे हिसाब सां ओतिरियूं सिरूं अकेलो ई खणी रहियो आहे। नोट ॻणण वारी मशीन। हिन छोकिरीअ खे अगरि नोटनि ॻणण वारी मशीन चइजे त ग़लति न हूंदो। मां ईअं छो थो चवां, तव्हां इहो वीडियो ॾिसी सम्झी विया हूंदव। कंहिं सच चयो आहे त औरतूं मर्द खां कंहिं बि ॻाल्हि में घटि न आहिनि। हुननि में बि बेहद स्किल्स ऐं हुनर मौजूदु आहिनि। हिननि खे ॾिसी ईअं लॻी रहियो आहे ॼण का मशीन कमु करे रही आहे। हे सभु माण्हू पाइनएपल हिन गाॾीअ में भरे रहिया आहिनि ऐं अहिड़े तरीक़े सां हे कमु करे रहिया। दोस्तो, हे हमरा जहिड़ी तरह सां अटे खे फेराए रहियो आहे, सम्झ में नथो अचे त इहो हिन अटे सां छा करण वारो आहे। पर हा दोस्तो, इहा शइ मां पक सां चई सघां थो त जहिड़े तरीक़े सां हे हिन मानीअ खे फेराए रहियो आहे, आम माण्हू ई नथो करे सघे। हाणे मां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां दुनिया जा तेज़ तरार मज़दूर कि असांजे मुल्क में अची वञनि त छा ॻाल्हि आहे। दोस्तो, हिननि जे कमु करण जे स्टाइल खे ॾिसी दिमाग़ खे हिकिड़ो झटको लॻी वेंदो आहे त हे माण्हू एतिरो तकड़ में इहो कमु कीअं करे वठंदा आहिनि। दोस्तो, अहिड़नि माण्हुनि खे ॾिसी तव्हांखे कीअं लॻो, हेठि कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो। महिरबानी।